जीए शाह सचल सामी जी बोली। नव न्यापो प्रोग्राम सां मां वसुधा अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। अव्हां जी ख़िदमत में सिंधी भेनरुनि जी सोशल कल्चरल ऐं लिटरेरी एसोसिएशन मालवी दिल्ली सिंधी अकेडमी जे सहकार सां मेंबर पार्लियामेंट सिंध स्टोरी जे राइटर एडिटर सिंधी अकेडमी जे पहिरियों वाइस चेयरमैन ऐं पौंडीचेरी जे लेफ्टिनेंट गवर्नर जे यादि में नेशनल सेमिनार ऑर्गेनाइज़ कयो। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम जे कन्वेनर ऐं सीनियर राइटर जर्नलिस्ट वीना श्रृंगी तरफ़ां सेमिनार में पेश कयल पेपर नव न्यापो में वंडे रहिया आहियूं। अव्हां जी रायुनि जो इंतज़ारु रहंदो। मां वसुधा अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाइणी न आहे, सदाई गॾु। पर मूं अॼु जेको आहे हिनखे महदूद करे तव्हां सां वंडणु चाहींदसि तारीख़ी जेको रिकॉर्ड आहे। ॾात ऐं हयात मां पंहिंजे हिन मकाले जो उनवान रखियो आहे, ॾात ऐं हयात। पराॾो सो सॾु वर भाईअ जो जेलही, पराॾो सो सॾु वर भाईअ जो जेलही, हुआ अॻे गॾु ॿुधण में ॿ थिया। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मालवी ऐं सिंधी एकेडमी दिल्ली तरफ़ां क़ौमी सेमिनार में मलकानी साहब जी इल्मु अदब ऐं साम्हूं कमु करण दौरान संदन शख़्सियत, सिंध धरती सां मुहबत, सिंधी ॿोलीअ सां लीह जो नातो, औरत ज़ात लाइ इज़त ऐं एहतराम कंदे मूंखे ॾिठो। कदावर शख़्सियत जा मालिक हुन जे बावजूदि निरठाई ऐं निबरत जो अहसासु उन वक़्तु थियो जॾहिं साणुनि कमु करण जो मौक़ो मिलियो। इलेक्ट्रॉनिक मीडिया में जर्नलिस्ट तौर मां कमु कंदी मलकानी साहब जे बारे में इहा ॼाण त मूंखे हुई त हू जेके आहिनि भारतीय जनता पार्टी सां जुड़ियल आहिनि ऐं इन खां अलावा बीजेपी ऐं मेंबर पार्लियामेंट वग़ैरह, त इहा मूंखे ॼाण हुई। सिंधी स्टोरी जा लेखक, जर्नलिस्ट, एडिटर, मेंबर पार्लियामेंट अॻिते हली पांडिचेरी जा जेके आहिनि से लेफ्टिनेंट गवर्नर बि जूं उन्हनि बाबू संभालियो। KR मलकानी जो जनम त मां उनखे बायोडेटा सां रमेश जी बयानु कई आहे। अॻिते कंदे सिलसिले खे त हली रही आहियां ऐं उन्हनि जो 2003 में जेको आहे हिन फानी जहाज में उन्हनि अलविदा कयो। उन वक़्तु मलकानी साहब पांडिचेरी जा लेफ्टिनेंट गवर्नर जे उहिदे ते हुआ। मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कयाऊं। पढ़ियल लिखियल बाशऊर शख़्सियत जा मालिक, पार्लियामेंट जा मेंबर ऐं भारतीय जनता पार्टी सां संदन वास्तो रहियो। संदन अदबी सरमाए ते नज़र विझूं त सिंधी स्टोरी जो त मूं ज़िक्र कयो जी। किताबनि जा जेके ज़िक्र थी चुका आहिनि, द पॉलिटिक्स ऑफ अयोध्या एंड हिंदू मुस्लिम जेको आहे रिलेशन, त इहे जेके आहिनि उन्हनि जो बेशुमार आर्टिकल आहिनि। हीअ त मां चंद जेके ज़िक्र कया एज अ ऑब्जर्वर जा ऐं इन खां पंचजन्य जा जेका उन्हनि जी मैगज़ीन निकिरंदी आहे। साथी का माण्हू पर कमु कंदा तमामु घणो। मलकानी साहब जी शख़्सियत जा मूं ॾिठी निवृत न्याज़, इन सां गॾु डिसिप्लिन जेको हो उन्हनि में तमामु घणो हो। के सियासी नेता हूंदा आहिनि, उन्हनि जो एटीट्यूड ॿियो हूंदो आहे, पर मूं हिनखे इहो ॾिठो त निवृत ऐं न्याज़ जेका असां पाण थोरो कुझु तरक़ी कंदा आहियूं त काफ़ी उहो दबदबो ॾेखारींदा आहियूं, पर हुननि में मां उहा ॻाल्हि न ॾिठी। वक़्त जी पाबंदी ऐं ॿियनि पहलुनि खे क़रीब सां ॾिसण जो तॾहिं मौक़ो मिलियो जॾहिं दिल्ली गवर्नमेंट साल 1994 में दिल्ली सिंधी अकेडमी जो पायो विधो। प्रोफेसर KN वासवाणी हुते जेका ओल्ड दिल्ली में पहाड़गंज में जेका हुई टिमाड़ी मंदिर ते पंज ॾाकणूं चढ़ी करे ईंदा। अॼु असां हिते चवंदा आहियूं त फंक्शन हेठि रखियल आहे या मथे ॾाकण कीअं चढ़ूं, त उहे जेके हा असां उन्हनि खे ॾिठोसीं त उहो जज़्बो ऐं इंस्पायरेशन ऐं उहो कमु करण जो त 3 मंज़िल ते चढ़ी ईंदा हुआ, असां खां वधीक कमु कंदा हुआ। लाल कृष्ण आडवाणी जिन
इंफॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर हा। रेडियो जी कॉन्फ्रेंस दौरान मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थींदी हुई। इन बाद मानी जे केतिरनि प्रोग्रामनि में उन्हनि शिरकत कई। एकेडमी जे वजूद में अचण वक़्तु स्टाफ जा मेंबर ऐं उहा टीम जेका उन वक़्तु हुई से अॼु बि उन्हनि खे ईमानदाराना सोच की पैरवी कंदे आई आहे। त मां इन्हनि खे जेको उन वक़्तु कमु कंदे ॾिठो आहे ऐं जेको अदब ऐं उन्हनि जो एटीट्यूड आहे टुवर्ड्स मुंहिंजे या ॿियनि जी जेका संगत जे या एकेडमी जे कम में, त कॾहिं उन्हनि पंहिंजो ईगो न ॾेखारियो आहे। ऐं इहो जेको आहे उन्हनि जे पूरे जो नतीजो आहे ऐं मलकानी जी रहनुमाई करे उहे इन मंज़िल ते ऐं इन ईमानदारी सां महिनत मशक़त सां अॻिते दिल्ली सिंधी एकेडमी खे वधाए रहिया आहिनि। दिल्लीअ जे अलॻि अलॻि इलाइक़नि में मंदरनि में न सिर्फ़ु सिंधी क्लास उन्हनि शुरू कराया, या मलकानी साहब जी वॾी हासिलात हुई दिल्ली सिंधी एकेडमी में मंदरनि में सिंधी क्लास शुरू कराइण जी। ऐं पर उते लाइब्रेरी बि खोलायो सिंधू मॉल में, हाँ खोजना केंद्र लाजपत नगर में। त उहे लाइब्रेरी बि जेके आहिनि त असां वटि वॾी कमज़ोरी आहे। असां लंगर लॻायूं था, किताब जी लाइब्रेरी या मंदरनि में ॿिया बंदोबस्त शादी जो आहे, ॿिए जो आहे, बर्थडे पार्टी आहे, ॾिण मल्हायूं था, पर लाइब्रेरी ऐं किताब जे सिलसिले में कॾहिं बैठक न। वरी बि शाबस साईं दिल्ली सिंधी एकेडमी खे त अॻी क्लास जेका हलाईंदी पई अचे ऐं अॼु उन मां जेका हीअ टही आहे उहा तव्हांजे साम्हूं पुछो ऐं तमामु ध्यान सां जेको आहे अॼु जे प्रोग्राम में शिरकत करे ॿुधी रही आहे। त उनजे लाइब्रेरियूं खोलायूं ऐं 10 स्टूडेंट जे पुछां मां तव्हांखे इहा आहे कि असां सरकार खां फ़ाइदा ई नथा वठूं, महिमत और रड़ियूं था कयूं त असांखे सरकार फ़ाइदो न थी वञे। 10 स्टूडेंट पुछां हिकु मास्टर हूंदो हो ऐं उहे असां मास्टर रखियासीं। इहा असांजी मां पंहिंजी न चवंदा जेके मेंबर सभु DL काका बि हो, प्रोफेसर वासवाणी हो, मां हुअसि, जोताणी साहब इहे पोइ आया जेके आहिनि, ऐं रमेश वारी इहा सॼी टीम हुई। त इहा उन्हनि जी हासिलात आहे। ऐं उहे मास्टर जेके आहिनि, हिक जो नालो मूंखे वासवाणी अलाए कहिड़ो जेको सीनियर हा असांजा, उहे पाढ़ींदा हुआ, त उहे सभु बंदि थी विया। ऐं असां हाणे मेलनि में वधीक विश्वास था रखूं। सिंधू भवन में पहिरियों अदबी प्रोग्राम, ही तारीख़ी रिकॉर्ड मां मलकानी जे दौर जो तव्हां सां वॾणु चाहींदसि। सिंधू भवन में पहिरियों जेको सेमिनार थियो दीवान कोड़ेमल चंदनमल ते थियो ऐं मूंखे ख़ुशी आहे त उन में पहिरियों पेपर पहिरीं एकेडमी जी पहिरियों पेपर जेको आहे पढ़ण जो दीवान कोड़ेमल ते मूंखे उन ते मिलियो, जेको सिंधु जोत में रिकॉर्ड मौजूदु आहे। अॼु बि तव्हां ॾिसंदा विरानी जी जेका आहे त हीउ हिकिड़ो तारीख़ी रिकॉर्ड आहे जेको सिलसिलो हली रहियो आहे। मूं पंहिंजो पहिरियों पेपर जीअं ज़िक्र कयो उते पढ़ियो ऐं इन सिलसिले में DL काका तमामु वॾी शख़्सियत जा मालिक, पर किथे बि नालो कान आर्काइव वग़ैरह में। हा मां जॾहिं ॾिठो त मूंखे सिंधु मां जेको आहे उन्हनि ते वीडियो विधो ऐं उन्हनि जे लाइफ ते वर्क कयो त उतां फ़ोन आयो जेका इनसाइक्लोपीडिया आहे त अॼु असांखे हिननि जा ॾियो, असां त हिननि जे बारे में कॾहिं ॿुधो ई कान्हे को। उन्हनि सभिनीनि उहो वीडियो वठी करे उहो रिकॉर्ड दर्ज कयो आहे DL काका जो। त असां में इहे कमज़ोरियूं आहिनि त जेको डिज़र्विंग आहे ऐं जेके असांजा सीनियर्स आहिनि असां उन्हनि जो ज़िक्र जेको आहे ओतिरो न करे सघिया आहियूं, या ईअं चवां आम ताईं असां उन्हनि खे न पहुचाए सघिया आहियूं। ऐं मां हिकु वारी सिंधु भवन में वियसि उन सेमिनार खां पोइ घणा साल मटजाणी ऐं मोहन गुरबाणी जो मां ज़रूरु ज़िक्र कंदसि, सेवा कंदा हुआ। त लाइब्रेरी बंदि थी वई, मूंखे एॾो अफ़सोस थियो, अखियूं मुंहिंजियूं नम थी वियूं, पाणी अची वियो। उते मां पंहिंजो त मां अर्ज़ु कंदसि एकेडमी खे, जेके हिते दिल्ली जा असांजा आहिनि या ॿाहिरियां राइटर, त जंहिंखे बि जेको आहे का प्रोग्राम ॾिनो वञे थो त उन्हनि खे अदब जे हवाले सां हिकु प्रोग्राम ज़रूरु उन्हनि खे करण जो शर्त विधो वञे। अफ़सोस त इहो आहे त असां ख़ूब लंगर लॻायूं था, किताब असां ख़रीद कोन था कयूं। हयात नज़र विझंदे मां किन अहिड़ियुनि वाक़िअनि सां संदन ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुनि इल्मु अदब जो ज़िक्र करणु चाहींदसि जीअं मूं खेनि ॾिठो ऐं महसूसु कयो। मलकानी साहब शाह जा लतीफ़ जा शहदाई सिंधी ॿोलीअ सां बे इंतिहा
मोहब्बत कंदड़ ऐं ख़ुददार शख़्सियत जा मालिक आहे। संदन वास्तो RSS सां हूंदो रहियो। इन जे बावजूदि मज़हब ज़ात पात जे भेदभाव खां कोहा परे सिंधु धरती ऐं माण्हुनि सां संदन जीव जुड़ियल नंढी वॾी जी इज़त कंदा। हर फर्द जी निराड़ ते हर क़ौम जो निशान, हर फर्द जी निराड़ ते हर क़ौम जो निशान, सिंधियुनि में मूंखे सिंध जी सूरत पसंदि हुयो। त बेइंतिहा मोहब्बत सिंध सां ऐं सिंध स्टोरी त उहा हिस्टोरिक किताब आहे। मलकानी साहब लिपियुनि जी मां ईअं चवंदसि कंठावसी खां परे हा, कोहा परे हा। मजबूरी हुई छो जो उन्हनि जो भारतीय जनता पार्टी सां हिंदी अॼु बि जेका आहे, हाणे अफ़सोस इहो आहे त सिंधी स्कूलनि मां सिंधी छॾाइजंदी थी वञे। उते जेका आहे सा हिंदी, त असां सिंधी स्कूल वारा इन ॻाल्हि ते ज़ोर ॾियूं त असांखे सिंधीअ खे बरक़रार रखिणो आहे। मां मेंबर हुअसि, बड़ौदे में NCPCL जी मीटिंग थींदी हुई ऐं उते जेको आहे बड़ौदे में इहो दिल्लीअ में आणण जी जेका आहे NCPCL खे शिफ्ट करण जी ॻाल्हि कई वई त भई असां दिल्लीअ वठी हलूं। झमटमल वाधवाणी जो इरादो हो त जेका NCPCL आहे सा बॉम्बे जेका आहे सा शिफ्ट कई वञे, पर मलकानी साहब जो इरादो त भारत जी राजधानी आहे, ॿियनि क़ौमुनि जा इदारा आहिनि, असां उते बहितर नमूने जेको आहे मरकज़ी बॉडी आहे उनखे। त उन मीटिंग जे मां तारीख़ गवाह आहे। उन मीटिंग में मां बसि मिनट्स सां साइन कयनि। मां कॾहिं बि मंच ते अची करे ईअं तकरीर करणु पसंदि न कंदी आहियां, बनिस्बत मूं रिकॉर्ड मूं वटि न हुजे ऐं मूं वटि अॼु उहो मीटिंगुनि जो रिकॉर्ड मौजूदु आहे। त इहा बि उन्हनि जी हासिलात रही। उन वक़्तु जीअं मूं चयो अर्जुन सिंह बि हा, माधवराव सिंधिया बि हो, बड़ौदे में उन जेको आहे त इहे शख़्सियतूं मौजूदु हुयूं, पर मीटिंग जेका थी हुई उन में इहो थियो। हाणे मलकानी साहब जी मां हिकु कोट जेको आहे तव्हांजे ख़िदमत में ज़रूरु शेयर करणु चाहींदसि। ओनली 12% सिंधीज़ एंड देयर चिल्ड्रन सेंड देयर चिल्ड्रन्स टू सिंधी मीडियम स्कूल्स। सिंधी मीडियम स्कूल वारनि में 12% ख़ासि हे त तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं हुननि लिखियो सिंधी स्टोरी, ऐं इहो त हुन खां घटिजी विया हूंदा। कंहिं सर्वे न कई हूंदी त सिंधी स्कूल में घणा सिंधी ॿार आहिनि। लाजपत नगर में सिंधी स्कूल आहे, शुखुर आहे, उते गैर सिंधी वधीक आहे। सासू वासवाणी स्कूल इंटरनेशनल गर्ल्स आहे। उनजो जॾहिं उद्घाटन थियो त मां उन उद्घाटन जी रिपोर्ट कई आहे, जेको फाउंडेशन स्टोन पियो हिकु हिकु भित खजंदे ॾिठी आहे। त मां उन तारीख़ जी गवाह आहियां। उते बि ॿार जेके आहिनि, मां पुछो बिमला दत्तवाणी खां तव्हांजे स्कूल में घणा ॿार आहिनि, जॾहिं मां हीअ रिसर्च करे रही हुअसि कि बिना सिंधी मोकिलीनि ई नथा स्कूलनि में ॿार, त तमामु घटि थी विया आहिनि। त मलकानी साहब जी निशात में बि रेडियो ते इंटरव्यू करण लाइ GM साहिब जी, हालांकि GM साहिब असेंबलीअ में सिंध ऐं पाकिस्तान जे प्रस्ताव में जेका सही कई हुई ऐं रखियो हो असेंबलीअ में, इहा तारीख़ी हक़ीक़त आहे। उन जे बावजूदि उन खां पोइ हुन पछताइणु शुरू कयो त भई मां इहो ग़लति कमु कयो जेको इहो असेंबली में प्रस्ताव आयो हो। ऐं पर हुननि जेको जीए सिंध जो नारो ॾिनो, उहा वरी सिंध जाॻी थी आहे। जे इंटरव्यू जेका हू कनिष्का होटल में टिकियल आहे, मां उन्हनि खे रेडियो ते आंदो, मलकानी साहब उन्हनि जी इंटरव्यू कई ऐं उन इंटरव्यू जा फोटोग्राफ हिस्टोरिक रिकॉर्ड मूं वटि मौजूदु आहे। जेका उन्हनि जी शख़्सियत जी निहठाई निमराई। मलकानी साहब राजेंद्र नगर में रहंदा हुआ, तव्हांखे रमेशी यादि आहे, मीटिंग में असांखे करे घर वेंदा हुआसीं त उते जेको आहे घर खां निकिरंदे शंकर रोड साम्हूं सिंधू भवन वग़ैरह आहे त हिकु लेडी कार ड्राइव करे रही, उन्हनि जे मथां कार मलकानी साहब किरी पिया ऐं उन्हनि खे खणी विया अस्पताल में जेको आहे एडमिट करायो। पार्लियामेंट मलकानी जो जेको आहे एक्सीडेंट थी वियो आहे त उनजे हवाले सां केतिरा मेंबर पार्लियामेंट ॾिसण विया। हूअं त पुलिस जेको आहे सो उहा जेका औरत हुई सा मेंबर पार्लियामेंट जी ज़ाल हुई, जंहिं मलकानी साहब खे कार जो एक्सीडेंट जे हुन में थियो पर रैश ड्राइविंग जे करे। जॾहिं उते सभु पार्लियामेंट जा मेंबर मलकानी साहब खे अस्पताल में पुछण लॻा, तॾहिं हुन पार्लियामेंट जे मेंबर जे ज़ाल चयो त मूंखां एक्सीडेंट थी वियो आहे ऐं
तो वो ज़ाल खे वठी करे मलकाणी वटि अस्पताल में वियो। मलकाणी साहब उनखे माफ़ करे छॾियो, कोई ॻाल्हि कान्हे का। तारीख़ जेका गवाह आहे मलकाणी साहब अखियुनि सां ॾिठी, उनजो ज़िक्र मां ज़रूरु करणु चाहींदसि त विराङनि ते संदन पीड़ा खे बयानु कंदे पंहिंजो मक़ालो पूरो कंदसि। जिन जे हथां बहिड़ा फिरी तिन खां पुछो सूरज जी। त इहो अहसासु हू फरमाइनि था 14 अगस्त ऐं 15 अगस्त जो ज़िक्र कंदे फरमाइनि था, अगस्त जो महीनो हो, 14 तारीख़ हैदराबाद सिंध। सम्झ में न पियो आयो त 14 अगस्त खे कहिड़ी दृष्टि खां इन ॾींहं खे ॾिसिजे जंहिं आज़ादी कारण सवे ऐं हज़ारे सुपात्र क़ैद जा उन्हनि कष्ट कटाला कटिया, वीर सपूत हेमू कालाणीअ जान ॾिनी। अते हू फरमाइनि था जंहिं आज़ादीअ जेका असांखे मिली, जंहिं आज़ादी कुझु सालनि खां दर पे खड़कायो, असांजी आगुंद में यानी आगुड़ में पेर रखियो हो। ख़बर न आहे दिलि मायूस हुई, छा असीं सिंधी ख़ुदि मतलबी हुआसीं? जवाब में अखियुनि मां आंसू थी विया। अते फरमाइनि था त नवाब शाह ऐं कराचीअ में मौत जो नाच बाक़ाइदे जारी हो। नवाब शाह में सिंधी सिख उहा ट्रेन हुई, उन ते उन्हनि जेको दंगे हमिलो कयो त उन तारीख़ जो उन्हनि ज़िक्र कयो आहे। सियासी सरगर्मियुनि जो लिखनि था त नवाब शाह ऐं कराची में मौत जो नाच बाक़ाइदे जारी हो। अॻिते फरमाइनि था त बिरादराने मिलत, ये अखर उते सिंध में यूज़ कंदा आहिनि, यानी जेके वतन जा दोस्त थींदा आहिनि त बिरादराने मिलत जेके आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदे मलकाणी साहब फरमाइनि था, विराने ते जेको लिखियो अथऊं पीस जेको आहे त चाहे ऐं सिंध जे हवाले सां हुननि सिंध खां पाण खे न कटियो। असांजी धरती आहे भई, तव्हां सभई जेके आहिनि सभु हिते मिलूं था, असां भारत में सिक्युलर जी ॻाल्हि कयूं था त असां सिंधी पाण में छो जेके आहिनि अॼु जेको आहे सिंधी हिन में थो लिखे, सिंधी हुन में थो लिखे, हिकिड़ो बिज़नेसमैन आहे, हिकिड़ो वापारी आहे, हिकु ब्यूरोक्रेट आहे, इहे असां भाङा भाङा जिते एको ऐं तंज़ीम न आहे उते भाङा भाङा फर्द ॾिठोसीं। 15 अगस्त जा डप सच साबित थिया। पंजाब जी भी सिंध जे शहरनि खे गिरकाइण लॻी। नवाब शाह ऐं कराची में मौत जो नाच बाक़ाइदे जारी हो। अॻिते फरमाइनि था त बिरादराने मिलत जा धड़ पाकिस्तान जे जन्नत में पंहिंजे सासी सरगर्मियुनि जो फल चुकाइण अची विया। पाकिस्तान खे हू चवंदा आहिनि असांजी जन्नत आहे इस्लामाबाद जॾहिं उन वक़्तु जो त हीउ पाकिस्तान था चवनि। मलकाणी साहब जेको आहे उन्हनि जे दिलि जो दर्द जेको हो न त हीउ पाकिस्तान न आहे, हीउ पाकिस्तान आहे। त असां इहे कोट कयूं हिंदीअ में, अंग्रेज़ी में, उर्दू। पाकिस्तान में पाक पखीड़नि में हिंदुनि जो आखेरो न हो। कर्फ्यू, सन्नाटा, काल, नाच ऐं इन खां अलावा अस्पताल में लाशनि जा लोथड़ा जेके हुननि अखियुनि सां ॾिठा जेको आहे त इहो अस्पताल जो उन्हनि ज़िक्र कयो आहे। ऐं मलकाणी साहब अमेरिका जी यादगार दौरे ते विया। आख़िर में मां 2 फैक्ट जेके आहिनि मूंखे आयल आहिनि। फोटोग्राफ मलकाणी जो उन्हनि भेजो, जॾहिं कार्ड ॾिठो सोशल मीडिया ते, तंहिंमें मलकाणी साहब वेठा आहिनि ऐं राम जेठमलानी साहब अमेरिका जी कॉन्फ्रेंस में गुज़ारे वञण खां जॾहिं लेफ्टिनेंट गवर्नर आहे, चयो अॼु हीउ यादगार फोटो आहे, तव्हां कॉन्फ्रेंस था कयो, असां तव्हांखे मोकिलियूं था। शेख दिल्ली सिंधी एकेडमी जे अॼु जे सेमिनार जे हवाले सां हू फरमाए थो, असां सिंधियुनि ते फ़र्ज़ु आहे, असां सिंधियुनि ते फ़र्ज़ु आहे पंहिंजनि आलमनि ऐं ॾाहनि खे यादि करणु। दादा KR मलकाणी पंहिंजे लिखड़ियुनि ऐं जाखोड़ ऐं मुनफ़िद पद ऐं उन पंहिंजे ॾाहत जो उहे भंडार हुआ। ऐं मोकिलाणी न आहे, ही उन जा अखर आहे अमानुल्लाह शेख जा जेके मां हिते शेयर कया। महिरबानी।